नाज़रीन, सांगड़ में अल शहबाज़ वर्कर यूनियन के सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जा तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद है एडी कुंभार। मौजूद आहियूं प्रेस क्लब सांगड़ जे अॻियां अल शहबाज़ इरीगेशन डिपार्टमेंट जे अल शहबाज़ यूनियन जे तरफ़ां मुतालबनि जी मञता ऐं मुलाज़िमनि जूं जेके IDs बंदि आहिनि उन्हनि जे लाइ वक़्तन बवक़्तु उन्हनि एहतिजाज कयो। अॼु बि प्रेस क्लब सांगड़ जे अॻियां उन्हनि जो एहतिजाज आहे। अचो त उन्हनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु। ऑर्डर निकिरी चुका आहिनि, उनजो IDs नथी खोलियूं वञनि। हितां जेको आहे सो ट्रेज़री घुरे थी त तव्हां कन्फर्मेशन लिस्ट मोकिलियो। कन्फर्मेशन लिस्ट खे महीनो थियो आहे सेक्रेटरी साहिब जी टेबल ते पई आहे, उहो जेको आहे सो सही नथो करे। अॼु असांजो 26 तारीख़ अॼोके ॾींहुं असांजो कराची प्रेस क्लब जे साम्हूं धरणो हो, पर लॉकडाउन जी ऐं SOPs जे अमल कंदे असां प्रेस क्लब सांगड़ जे साम्हूं धरणो आयो आहे। असांजे 696 मुलाज़िमनि खे जेको पको कयो वियो 15 महीना अॻु में, उन्हनि जी अञा IDs कोन पई खोली वञनि ऐं सेक्रेटरी साहिबु ऑब्जेक्शन हयो वेठो आहे त माण्हू बोगस आहिनि। जॾहिं त 2015 में धनूमल कमेटी हिननि जेका विहारी जंहिंमें उन बोगस माण्हू कढी बाक़ी जो इक्वल माण्हू आहे उहे हिननि रखिया। हाँ उन खां पोइ जॾहिं असांजा ऑर्डर जारी कया विया, वरी सेक्रेटरी साहिबु हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई जंहिंमें हिननि माण्हुनि खे वेरिफिकेशन कयो वियो। उन खां पोइ ऑर्डर ॾियण खां पोइ वरी हिननि जेको सो हिकिड़ो लेटर कढियो जंहिं मुताबिक़ 2 महीना अॻु में हिननि सभिनी माण्हुनि जी वरी वेरिफिकेशन थी। जेके 2007 खां वठी 2008, 2020, 2021 ताईं हे चेक कापियूं असां सबूत रहनि। पोइ बि सेक्रेटरी चवे थो त भाउ तव्हां बोगस माण्हू आहियो, मां कन्फर्मेशन लिस्ट ते सही न कंदुसि। अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ ग़रीब मारवाड़ आहिनि। कोरोना जे करे असां परेशान लॻा पिया आहियूं। असांजूं 15 महीना थिया आहिनि, पघारूं बंदि थी कयूं वयूं आहिनि। असां इल्तिजा था कयूं सेक्रेटरी साहिब जन खे, एजुकेशन मिनिस्टर सोहेल अनवर सियाल खे, CM मुराद अली शाह खे त बराए महिरबानी करे हिन ग़रीबनि जूं IDs खोली वञे त हिन मां फाका कशी दूर थी। जे लाइ असां वज़ीर आला खे, अनवर सियाल खे ऐं जेके बि असांजा मिनिस्टर बि आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो पघार चालू कयो वञे। अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 महीननि खां असांजूं IDs न खोली वञनि, तंहिं करे नंढा मुलाज़िम असीं फाका कशी में मुब्तला आहियूं। हिननि चयो त जल्द असांजा मसइला हल न थिया त डिवीज़न ऑफिस खां वठी ज़िले लेवल ते जेके ऑफिस आहिनि उन्हनि जी तालाबंदी करे असीं प्रेस क्लब अॻियां अणमुदाइतो एहतिजाज कंदासीं। जी।